मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई वॾी नोह ते अचे थी। हिकिड़ो प्यारो मिलियो ट्रेन में, चए पियो साईं अंग्रेज आत्मा खे कुझु कुझु करे मञनि था। मुंहिंजो तूं केतिरो मञे थो? चए साईं ईअं त आहे न, ईअं आहे मन आत्मा कुझु कुझु आहे। खिले वेठो और चए पियो, मां चयो अबो जे आत्मा कुझु कुझु हुजे त उन जे निकिरण सां असांजी हिकु अखि बंदि थिए, हिकु बांह बंदि थिए, हिकु जंग बंदि थिए। अरे जंहिंजे निकिरण सां बाडी समाप्त त सभु कुझु थी या कुझु कुझु थी? श्री राम साबित थियो असां जेकॾहिं जेके बि हितां आहियूं सभु आत्म स्वरूप आहियूं। छा असांजो स्वरूप माना पंहिंजो रूप असली जेको आहे उहो आत्मा ई आहे। उन जे सता जे करे असांजी सॼी बाडी जी प्रक्रिया हले थी। हे बाडी खड़ी आहे, हे अंदरि प्राण हलनि था, खून जो दौरो नसुनि खे पहुचे थो। राम मन बुद्ध चित्त अहंकार सभु कमु कनि था, सभु उन जा असर। पोइ छा थींदो जॾहिं उन जी बूझ पइजी वई, पंहिंजो पाण में चस्की जान न हो, तृष्णा बुझे। चस्की जान हो, उनजी तृष्णा बुझी वेंदी। हाणे तृष्णा मीन्स बुख, और बुख जो ये दुख थींदो आहे। उन्हें प्राणन खे उन बुख लगदी आहे, पर अंदर प्राणन ताईं पहुचाइण ताईं असांजी इंद्रियूं कमु कंदियूं न। उन रोटी खे पचाईंदियूं, कंहिं बि खाधे खे तयारु कंदियूं, पाणी खणबो पीबो इंद्रियुनि जे माध्यम सां थींदो न। हथ खणंदो, वात में पीबो, वो साह अंदर उनखे पंहिंजी पंहिंजी जाइ ते पहुचाईंदो उन खाधे खे। और डॉक्टरनि खे ख़बर राम त शरीर खे अंजल खपे, और मन जी बुख आहे ज्ञान। मन जी बुख आहे ॼाण। मन अकेलो वेहण न चाहींदो, कंहिंसां वेहां, न आहे त किताब पढ़ां, रेडियो ॿुधां, टेप ॿुधां, टीवी ॾिसां, कंप्यूटर हाणे त कई साधन। राम नई नई घुर्ज जी घुर्ज अथसि, त उनखे उहा पंहिंजी पंहिंजी बुख आहे। मिलेसि त ख़ुशि थो थिए, कोई नथो मिले, कंहिंसां ॻाल्हियूं कयां, मन दुखी थिएसि थो। राम त हर एक खे पंहिंजी पंहिंजी घुर्ज आहे, पर उन आत्मा खे सिर्फ़ घुर्ज आहे ध्यान जी। छा जी? आत्मा जी बुख ध्यान, भजनानंद, आत्मानंद, ध्यान जी प्राप्ति आहे। त पोइ उहा शइ जीअं जीअं ईंदी वेंदी तीअं ॿाहिरनि तृष्णाउनि जी बुख लहंदी वेंदी। उहा आत्मा जी बुख तृष्णा न ॻणिबी आहे। राम छो जो तृष्णा तृप्ति न ॾींदी आहे, तृष्णा संतुष्टि न ॾींदी। आत्मा स्वतंत्र सुख पंहिंजो पाण मां जेतिरो थो वठूं, सवाइ आत्मा जे ध्यान जे ॿियूं जेके बि तृष्णाऊं आहिनि, तृपतियूं आहिनि, तृपत करण लाइ असां उनखे ग्रहण कयूं था, त उहो परतंत्र खणणो पवंदो।
रोटी खाधो हर इंद्री जो परतंत्र सुख आहे और अधिक भोगे न सघो। अखियूं ॾिसी ॾिसी केतिरो ॾिसजूं, निड़ थकजूं। राम वात खाई खाई केतिरा खाईंदो, हथ कर्म करे केसिताईं कंदो, पेर हली हली केसिताईं हलंदा। मन चाहींदो ॿुधां ॾिसां खावां पीआं, जंहिंमहिल आराम ईंदो आहे चाहे सुठो ज्ञान टीवी ते हलंदो आहे ॾिसंदा आहियूं, ठिकाण बंदि कर, बसि हाणे आराम थो अचे, त मन थकी पवंदो न। मन खे रेस्ट खपे, मन खे हाणे अंदरि छिक थी थिए पई। राम सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते थकंदा वेंदा, परतंत्र सुख आहे, पर आत्मा जो स्वतंत्र सुख आहे, सुलभ आहे, पंहिंजे हथ में जेतिरो तो वठो वेठो। राम राम।